इडियारा मोती पाकिस्तान जा न करे सघंदे झेड़ो। पाकिस्तान के मां जो करबला राजा अल्लाह जो दुआ दे, करबला जो दुआ दे, मोहम्मद जो दुआ दे, तोखे अहिड़ो हणंदो पश्ते ते पियो हुते मुल्क तुंहिंजे छॾियो। पाकिस्तान जा जहिड़ो गद, मुसलमाननि जा जहिड़ो गद, मोती पाण खे बचाइणो थिए त बचा, सड़ी विधे करबला जो अहिड़ो गुम कंदो थिए ठती विधे। असांजे नंढा ॿार मारे थो, मुसलमान थो मारे। असांजे पाकिस्तान खे अलाह ताक़त ॾिनो, करबला महबूब जो, ईरान जो मुर्शिद नबी साईं आबाद कंदो असांजे पाकिस्तान खे। ताक़त असांजो मजबूर आहे, मजबूर न आहे। मोती तूं माण्हुनि खे लहे थो करे, मां हीअं पाकिस्तान खे ईअं कंदुमि, ऊंधो कंदुमि, अड़े अथई गुड़ी थोरो चई थो, वात अथई त गुड़ी करे थो। खे मोती चवंदो ॿार उर्दू में दादा समझंदो, उर्दू में, उर्दू 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 खयो अथई चौथो ॾींहुं कॾहिं मोदी असांखे परेशान खणी कयो आहे। असां चऊं छॾ इंसानियत असांखे आहियूं अलाह जी सभु ख़ल्क़, पर मोदी पियो थो रोज़ पाकिस्तान जे लाइ हिते कूड़ा फटाका फिटी कयो, असांखे नुक़सानु पियो थो ॾिए। मोदी अगरि यादि रखजांइ तो लछे जे लाइ असांखे हुते गोलियूं ख़र्च कंदासीं, जाम बम ख़र्च न रे। मोदी तुंहिंजे लाइ बंदि गोभी नुक़सानु त उहो ई पियो आहे, पर हीउ ॾिसी पियो थो न हिन करे ऐं तयारी पियो थो कयां मां जंग जॻहनि जे लाइ। अॼु रवानो थींदो पाकिस्तान गवर्नमेंट खे मां अर्ज़ु थो कयां, ख़ुदा जे सदके मूंखे इजाज़त ॾियो त मां मोदी खे न बम सां, न धमाके सां, न गोली सां न विञाइणो। मोदी खे सभु बंदि गोभी सां उॾाइणो आहे। ऐं दलाल त कर्ज़ लाइ ॻोल्हींदा था वठनि, पर लाॻी जो मोदी खे बि उॾाइणो आहे कर्ज़, इहो बि छे असांजे मथां। यादि रखजांइ मोदी तटी कोन्हे कतल, पर तूं जंग त चयो थी, पर इहा चई पियो थो जल दॿजांइ।